दरियाए सिंध पे जो 6 केनाल तामीर हो रहे हैं, इसके बारे में आपको मालूमात है? नहीं सर, हमें मालूमात नहीं। 6 नहरें तामीर हो रही हैं, इसके बारे में आपको मालूमात है? नहीं सर, कोई भी नहीं। बिल्कुल मालूमात नहीं है नहीं। कि भाई कराची में जो मसले मसाइल हैं, पानी का मसला है, जो सिंधु दरिया, जो दरियाए सिंध में जो बनेगा तो आखिर क्या मसले हो सकते हैं। ये दरियाए सिंध पे 6 नहरें निकल रही हैं, आपको इस बारे में मालूमात है? जी नहीं। जी नाज़रीन, तव्हां जीअं ॾिठो त असां चनेसर ॻोठ वासियुनि खां इन बारे में मालूमात वरिती, उन्हनि जा व्यूज़ वरिता, पर अक्सरियत खे इहा ॼाण ई न आहे त आख़िर इहो इशू आहे छा। सिंधु दरिया ते 6 नवां केनाल ठहंदा त कराची खे कहिड़ो नुक़सानु पहुचंदो, या कराची में जेके पीअण जे पाणी वारा मसइला आहिनि उहे कीअं हल थींदा, ऐं जेको आहे अक्सरियत इन बारे में ॼाण नथी रखे। असां ॾिठो आहे त उहे इन इशू में इंट्रस्टेड ई न आहिनि, इन जे करे एहतिजाज जी खोट आहे। कराची जी सिंधी वसदियुनि में एहतिजाज त थी रहियो आहे, पर जेको आहे मेन इलाइक़नि में एहतिजाज नाहे थी रहियो, जंहिंजो सबबु इहो आहे त उन्हनि खे इन बाबति ॼाण ई नाहे। कैमरामैन मोहम्मद साबिर सां गॾु कबीर अहमद ख़ानज़ादो, पाक डिजिटल मीडिया, कराची।